ॻाल्हि यादि अची वई, बीबी राबिया बशरी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। उन जे ख़िदमत में टे हिकिड़ा मौलवी आया। मौलवी साईं बीबी साहब वटि रहिया। बीबी साहब चयो मौलवी साहब तव्हां बि बुख ते मां बि बुख ते वेठा हुजो। कलाक गुज़रियो, 2 कलाक गुज़रिया, 3 कलाकनि खां पोइ हिकिड़ो माण्हू थाल मानी जो फड़े बीबी साहब खे चई अमा हे अलाह वास्ते क़बूल कयो। मौलवी साहब खे कुझु मुड़ी पेट में साह पियो त लोलो आयो आहे। माई सगुरी हुनखे मथो खोले, अञा रखियो ई कोन त ॿाहिरां हिकिड़े फ़क़ीर चयो अलाह जे नाले मानी। माई सगुरी खणंदे ई थाल उन अलाह जे नाले वारे खे ॾेई मौलनि जो भरिसां मरी वियासीं। वरी वेठा, कलाक 2 कलाक गुज़रिया, वरी मानी आई ॿी। वरी हिकिड़ो साईं अमा हे अलाह जे नाले मानी खणी आ, चइबा बिस्मिल्लाह रखो। मौलवी साहब खुदा करे ख़ैर को वरी न सवारी अचे। ख़ैर पाण बि बीबी साहब मानी वापराई, मौलवी साहबनि खे बि खाराई, खाई रहो कयूं त मौलवी साहबनि मञा हिकिड़े चयो अम्मा असांखे तुंहिंजे करामत में शक आहे ई कोन। जागो था, असांखे तुंहिंजे करामत में शक आहे कोन जो हिकिड़ी मानी आई फ़क़ीर खे ॾिनई, वरी बि ॿी मानी आई जो तुंहिंजी करामत आहे। करामत में शक कोन्हे पर तोखे इल्म कोन्हे। इल्म हुजे हा त अॻ में हक़ महिमान जो आहे, पोइ हक़ सवाली जो। अॻ में हक़ कंहिंजो आहे, पोइ हक़ तो अगारो तो अॻ में सवाली खे ॾिनो ऐं पोइ वरी महिमान खे खाराईसो। तुंहिंजी करामत में शक कोन्हे, बाक़ी इल्म कोन्हे। माई सगुर चयो हा तव्हांखे इल्म आहे पर तव्हांखे अलाह ते तवक्कल कान आहे। इल्म मां वटि कोन्हे, तवक्कल तव्हां वटि बि कान्हे। जेकॾहिं अलाह ते तवक्कल कयो हा त रब करीम कोन छॾींदो आहे, ख़ुदा वरी बि खाराए छॾींदो आहे। अबा ख़ुदा ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे? हज़रत बायज़ीद बुस्तामी परेशान आहे, मेहमान अची विया किथां खाराया। दोस्तो अज़ीज़ो ॾाढो दिल ते बार थी पियो। थोड़ी देर गुज़री, हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे दरबार शरीफ जे साम्हूं हिकिड़ो नानवाई रहंदो हो, यानी होटल वारो रहंदो हो। उन्हीअ खे ख़बर पई त हज़रत बायज़ीद बिस्तामी जा मेहमान आया आहिनि ऐं हज़रत साहब वटि आहे बि अलाह जो नालो। पाण ॾाढा परेशान वेठा आहिनि। उन छा कयो, नानवाई पंहिंजे तरफ़ खां मानी तयारु करे, भाॼी तयारु करे थामनि में विझी हज़रत बायज़ीद बिस्तामी किरणी क़िबला है ख़ुदा वास्ते खणी आयो या मेहमाननि खे खारायो। पाण ॾाढा ख़ुशि थिया, मेहमान खे खारायूं। जंहिं मेहमान खाई ख़ुशि थिया त अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो। ओ होटल वारा, ओ नानवाई, अॼु जेको घुरणो थी सो घुर तोखे अता फरमाया। छा फरमायो? हिकिड़ो दफ़ो चओ अगारो मानी कान्हे, हाणे घुरणो थी सो घुर। सुभान अल्लाह तो चओ। अगर दरवेश बरहाले बमा दे, सरे दस्त दो आलम बरफशा दे। गहे बरतार में आला नशीनम, गहे बर पुष्ट पाए खुद नबीनम। अल्लाह वारन जो हाल आ, कमल केड़े हाल में तमानी आहे कान, परेशान लगो पियो आ। वरी कमल ॾिसो त अल्लाह जो वली चैलेंज पियो करे तो घुरणो थी तो घुरमा तोखे अता फरमाया। उन नानवाई अर्ज़ कयो क़िबला, मां अल्लाह जे रज़ा जे वास्ते खणी आयो आहियां, मूंखे कुझु न खपे, कुझु न खपे, कुझु न खपे। बस ख़ुदा जे रज़ा जे लाइ आंदुम, तव्हां पंहिंजे महिमान खे खारायो, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। बुज़ुर्ग फरमाए तो त न घुर, साईं मूंखे कुझु न खपे। बाबा चवाए तो घुर। जागो साहब, जमल बार बार चयो घुर घुर घुर।
तमल उन नान वाए चोस ठीक आ भला तू चवी थो घुर हाणे घुरा थो ॾे छा खपई चई मूंखे पाण जहिड़ो बना चओ सुभान अल्लाह मूंखे हजरत ख्वाजा साहब फरमाइन था अदा इहा ॻाल्हि त थी सघे थी पर तुंहिंजे बर्दाश्त खां ॿाहिरि आ तूं बार खणी कोन सघंदे इहा न बाक़ी ॿी शइ घुर नान वाई तो चओ ॿियो कुझु न खपे ईं त इहा शइ ॾे न त मां वापसि थो वञा अल्लाह जे वली अचो तोसां वाइदो करे वेठो हां हली आ अंदर मस्जिद में वठी दरवाज़ो बंदि कयईं दरवाज़ो बंदि करे पाण उन नान वाईअ जे मथां तवजो विधऊं नान वाईअ जे मथां निगाह विधऊं 2 मिंटनि खां पोइ ॿाहिरि निकिता ख़ुदा पाक जो कसम आहे जहिड़ी सूरत बायज़ीद बिस्तामी जी हुजे उहा साॻी सूरत नान वाईअ जी हुजे मक़ामात त उहे मिली विया मर्तबो त उहो मिली वियो मार्फत त उहा मिली वई जंहिं मार्फत जो साहिब बायज़ीद बिस्तामी हो पर शक्ल ई हुनजी तब्दील थी वई माण्हू सुञाणनि कोन पिया त बायज़ीद बिस्तामी कहिड़ो आहे त नानवाई कहिड़ो आहे थोरो फ़र्क़ु हो कहिड़ो फ़र्क़ु हो जो हज़रत बायज़ीद बिस्तामी होश में हो नानवाई होश में कोन हो 3 ॾींहं जहिड़ो हो 3 ॾींहंनि खां पोइ नानवाई गुज़ारे वियो हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हिन मूं फ़क़ीर खे दावा सां चयो हो त पाण जहिड़ो बणाए मां अल्लाह जे दरबार मां हिन खे बरकात फयूज़ मार्फत ऐं इरफान तो साॻो अता फरमायो पर हिन जी सूरत मूं पाण जहिड़ी बणाए छॾी हुई चओ अल्लाह जे वलियनि खे ताक़त ॾाढे चओ ख़ुदा जे पाननि खे ताक़त निगाह कंदा त निगाह सां कम थी पवंदो आहे नज़र फरमाईंदा त नज़र सां मुंहिंजा दोस्त हर शइ मामिलो हल थी वेंदो आहे निगाह वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी ये खुदा जा उहे माना आहिनि जन सारी ज़िंदगी खुदा खे यादि कयो आहे रब खे रिठायो आहे अल्लाह पाक उन जी ज़ुबान कोन मुटाईंदो आहे रब चवंदो आहे कुंतु समाहु लज़ी यसमाउ बिही व बसरहु लज़ी युबसिरु बिही व यद हुल्लती यबतिश बिहा ये मुंहिंजा वली जॾहिं मूंखे राज़ी कंदा आहिनि त मां अल्लाह उन्हनि जा कन थींदो हा जंहिंसां ॿुधंदा आहिनि मां अल्लाह ताला उन्हनि जा हथ थींदो हा जंहिंसां पकड़ींदा आहिनि मां अल्लाह ताला हुननि जूं अखियूं थींदो हा जंहिंसां ॾिसंदा आहिनि मां अल्लाह हुननि जूं टंगूं थींदो हा जंहिंसां घुमंदा आहिनि अॻिते अल्लाह जो हबीब फरमाए थो वला इंसानी लउतियन्नहु मां अल्लाह पाक उन पंहिंजे बाननि वलियनि ते एतिरो राज़ी थींदो हा मूंखां जेको सुवाल कंदा आहिनि सो मां ज़रूर क़बूल कंदो आहियां बुखारी जी हदीस आहे हे असांजा मुखालिफ़ चवंदा बुखारी में ॾेखार बुखारी में ॾेखार बुखारी में ॾेखार अचो त तव्हांखे बुखारी में ॾेखारियां रब जो फरमान आहे रब्बुल आलमीन फरमाए थो वलियनि जे हथनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे अखियुनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे कननि में ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे पेरनि वारी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे मां रब जीअं करे सघंदो आहियां ईअं मुंहिंजो वली बि करे सघंदो आहे इन्हीअ जे करे जो वलीअ खे ताक़त मां अल्लाह जे तरफ़ खां हूंदी आहे सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हज़रत ख्वाजा अब्दुल बाकी अल मारूफ बाकी बिल्लाह सभई चओ सुभान अल्लाह जेको इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी जो मुर्शिद आहे हज़रत इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त इमाम रब्बानी आहे हीअ दरबार भी नक्शबंदी हज़रात जी आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो असांजो सिलसिलो भी हिकिड़े सिलसिले सां नक्शबंद सां इमाम रब्बानी सां मिले थो पियो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा बाकी बिल्ला सभई जो हजरत ख्वाजा उन्होंने खां हिकिड़े माण्हू पुछो ऐं बाकी बिल्ला जी माण्हू फना फिल्लाह ऐं बका बिल्लाह जे मक़ाम ते हूंदा आहिनि उनखे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह जो मर्तबो मिलंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह असां ॿुधो ई कोन। बका बिल्लाह ऐं बाकी बिल्लाह में फर्क़ आहे। फनालियत खां पोइ माण्हू फना फिल शेख हूंदो आहे उन खां पोइ फना फिल रसूल हूंदो आहे उन खां पोइ फना फिल्लाह हूंदो आहे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह हूंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह कीअं हूंदो आहे इहो तुंहिंजो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे। हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था इहो मूंखां न पुछो सही तव्हां खां न पुछूं भला कंहिंखां पुछूं पाण फरमाइनि था मुंहिंजो जॾहिं विसाल थी वेंदो आउं जॾहिं जहान मां वफ़ात कंदुसि अवां मूंखे गुस्ल ॾिजो मूंखे कफन पाराइजो मुंहिंजो जनाज़ो ॿाहिरि ईदगाह में रखिजो इंतज़ार कजो मुंहिंजो जनाज़ो तव्हां न पढ़ाइजो। हिकिड़ो शख़्स ग़ैब खां ईंदो जंहिंजो मुंहुं ई पर्दे में ढकियल हूंदो अहिड़ा हुन जा कपिड़ा हूंदा जॾहिं उहो अचे त उन्हीअ खे चइजो मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए पोइ जंहिंमहिल उहो बुज़ुर्ग मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए फारिग़ थींदो उन्हीअ खां पुछजो जनाज़े पढ़ाइण वारे खां त मुंहिंजो नालो बाकी बिल्लाह छो आहे। जागो था आओ कोन थो ॿुधायां तव्हांखे अभी उन्हीअ खां पुछजो जेको मुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो। चुप थी विया कुछ अरसे खां पोइ हजरत बाकी बिल्ला रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे। हस्बे वसीयत हजरत बाकी बिल्ला खे गुस्ल ॾिनो वियो कफन पारायो वियो ॿाहिरि ईदगाह में खणी आया हज़ारे आलिम ज़ाहिद फ़कीर पीर दरवेश इमाम रब्बानी जहिड़ी शख्सियत बि उन जनाज़े में मौजूद आहे। वसीयत मुताबिक़ इंतज़ार कंदा रहिया हाओ बेली ॾिठऊं त हिकिड़ो सफ़ेद पोशाक आहे मुंहं खे पर्दो आहे हिजाब आहे साम्हूं बीठो आहे सभई समझी विया त साईं जन वसीयत कई हेड़नि आरन पारण वारो ईंदो अची मुंहिंजो जनाज़ो उन्ही खां पढ़ाइजो। सभिनी अर्ज़ कयो कि बिला जनाज़ो तव्हां पढ़ायो बुज़ुर्ग जनाज़ो पढ़ाए दुआ घुराए जंहिंमहिल फारिग़ थिया तंहिंमहिल बाह खां वठी हिकिड़े माण्हू अर्ज़ कयो कि बिला हिकिड़ो अर्ज़ आहे महिरबानी करे ॿुधायो। कंहिंखां पिया पुछनि जनाज़े पढ़ाईंदड़ खां कंहिंखां बाबा ओ जनाज़े पढ़ाइण वारा जी साईं ही जेको जनाज़ो आहे सो असांजे मुर्शिद बाकी बिल्ला जो आहे अवां उन जो जनाज़ो पढ़ायो आहे। असां मुर्शिद खां पुछो हो तूं बाकी बिल्ला कीअं असांखे चयो हो त तूं इहो मसइलो उन्ही खां पुछजो जेको जनाज़ो पढ़ाईंदो सो जनाज़ो तव्हां पढ़ायो आहे असां साईं खे पूरींदासीं। अॻ में ॿुधायो त असांजे मुर्शिद जो लक़ब बाकी बिल्ला छो आहे। उन जनाज़े पढ़ाइण वारे चयो आहे ॿुधायांव कि हाओ साईं ॿुधाए पाण हीअं पंहिंजे मुंहं मुबारक तां पर्दो जो हटायूं त पाण बाकी बिल्ला बीठो हुयो पाण फरमाऊं बाबा असां अलाह सां ईअं बाकी आहियूं जो जनाज़ो बि असांजो आहे त पढ़ूं बि असां पाण था। इए चई हजरत बाकी बिल्ला रहमतुल्लाह अलैह गायब थिया दुनिया हैरान थी वई तो वाह अल्लाह जा बाना तुझे मकाम ऐं मंज़िल खे केर भी पहुची कोन थो सघे पियो। ओ मुंहिंजा दा इन अल्लाह जे बाननि इन अल्लाह जे वलियनि जो जहान ई निरालो आहे इन्हनि जी मंज़िल ई निराली आहे। जेकॾहिं तोखे ई मूंखे सम्झ में न अचे इहा का वरी ॻाल्हि कान्हे का। मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद हो तमाम वॾे खां वॾो पाकिस्तान जो आलिम हो हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिब दाद रहमतुल्लाह ताला अलैह मुफ्ती आज़म पाकिस्तान जे लक़ब सां हो। दौरे हदीस मूंखे उन्ही पढ़ायो हो। उहो पाण ॻाल्हि कंदो हो वॾो मुत्तकी परहेज़गार सालिह शख़्स हो। फरमाईंदा हा उस्ताद मुफ्ती साहिब दाद त साईं असांजो उस्ताद हो ॻड़ी यासीन जो बुज़ुर्ग हो जंहिंजो नालो हो हजरत मौलाना मोहम्मद कासिम साहब। छा नालो होसि मौलाना ॾाढो जो छा नालो हो
मौलाना मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह 42 सालन जी उम्र में नौजवानी में वफात कई, जंहिंजी फतावा कासमिया भी छपियल फारसी में मिले थी पई। वॾो जय्यद आलिम हो, मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद। उस्ताद ही फरमाईंदा हा उन जे जनाज़े जे निमाज़ जे लाइ हजरत ख्वाजा हसन जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जो साहबजादो ख्वाजा अब्दुल सत्तार जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जनाज़े पढ़ाइण लाइ आया। छो त उस्ताद से मुरीद बुजुर्गन जा हुआ। जमल साईं जे जनाज़े के असां रखियोसे, हज़ारे हाफ़िज़ हा, हज़ारे मौलवी हा, हज़ारे पीर फ़कीर हा, मुतअस्सिर वॾो आलिम इलाके जो मशहूर आलिम हो। ख्वाजा अब्दुल सत्तार जान सिफ़ूं सिधियूं कराए साईं जे जनाज़े जे साम्हूं भी उन जे पुटनि खां इजाज़त घुरी, चयो बाबा जनाज़ो पढ़ा, जैसे पढ़ायो। ख्वाजा अब्दुल सत्तार चयो अल्लाहु अकबर, त जनाज़े मो आवाज़ आयो अल्लाहु अकबर। वरी बी तकबीर हई ख्वाजा साहब अल्लाहु अकबर, वरी जनाज़े मां बी तकबीर जो आवाज़ आयो, टी तकबीर, चौथी तकबीर, 4 तकबीरूं जनाज़े जूं लॻूं, 4 तकबीरूं जनाज़े मां आवाज़ आयो। साईं फरमाईंदा मां अकेलो कोन, हज़ारे हाफ़िज़, हज़ारे आलिम, हज़ारे ज़मींदार, अमीर ऐं नवाब हा। ख्वाजा साहब नमाज़ पढ़ाए पियो, जनाज़ो पढ़ाए पियो, जनाज़े में अल्लाहु अकबर जो आवाज़ अचे पियो। चओ अल्लाह जा बाना जेरा हन, चओ अल्लाह जा वली जेरा हन। हिकिड़ो ॿियो वाक़ियो तोखे ॿुधायां, मटियारी शरीफ़ में बुज़ुर्गो ख्वाजा अब्दुल अलीम रहमतुल्लाह अलैह सभई जो सुभान अल्लाह, ओ सरहंदी आ। ऐं तोखे ख़बर आहे सरहंदी बुज़ुर्ग हज़रत अमीर उमर जी औलाद आहिनि। कंहिंजी औलाद आहिनि? हज़रत अमीर उमर जी औलाद, इमाम रब्बानी जा बचड़ा। हज़रत ख्वाजा अब्दुल अलीम जी 90 साल जमार आहे। मटियारी में बुज़ुर्ग जो अॼु बि रोज़ो मशहूर आहे। उन्हनि जे ज़माने में हिकिड़ो मटियारी जो वाणियो नौजवान आयो, जिसे मां मुसलमान थी। ख्वाजा साहब खे चई कि भला मूंखे मुरीद कयो, मुसलमान कयो। मशहूर आहे मटियारी जो मौत वींदे जी वेर, इहो इन जे करे मशहूर हूंदो, जेको बि हिंदू गैर मुस्लिम पहुचंदो हो उन वलीअ जी नज़र पवंदी त फौरन कलमो भरींदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ईअं पोइ वाणियनि मशहूर करे छॾियो, बाबा मटियारीअ जो मौत वेंदे जी वेर, उते जेको पहुतो सो मुस्लमान थींदो, बसि बचंदो ई कोन। ओ नौजवान पंहिंजे मर्ज़ी सां ख्वाजा साहब खे कि भला मूंखे मुरीद बनायो। अल्लाह जो वली पंहिंजे बस्ती में वेठो हो। बुजुर्ग फरमाए, चओ ला इलाहा इल्लल्लाह। उन वाणे छोकरे ख्वाजा साहब जे चवण ते चयो ला इलाहा इल्लल्लाह जो लफ्ज़ जो चयई, खुदा जे वली अहिड़ी त ज़रब हई जो उन ज़रब लगाइण जे करे उन हिंदूअ जी दिल फाटी पई। फाटण खां पोइ 2 मिंटनि में फटकी फटकी गुज़ारे। मुहम्मदुर रसूलुल्लाह चई न सघे। ख्वाजा साहब सदो साह भरे हुकुम फरमो, बाबा हिन वीचारणे खे गुस्ल भी जो, कफन भी जो, फलाणे मौली साहब खे चओ त जनाज़ो भी पढ़ो, कब्रिस्तान में दफन करे। उनखे गुस्ल ॾियारायूं, कफन पारायूं, ॿाहिरि जनाज़े जे लाइ खणी आया। मौली साहब खे चऊं जनाज़ो पढ़। मौली साहब जो मां जनाज़ो कोन पढ़ंदुसि। छो बाबा? चई मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चई, ला इलाहा इल्लल्लाह में गुज़ारे वियो। जेसी ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो तेसी ताईं मुसलमान लाहे। मुजादा मौली साहब जी ॻाल्हि वञी ख्वाजा साहब सां कयूं कि भला सही मौली साहब त हीअं थो चवे त हुन रुगो ला इलाहा इल्लल्लाह चयो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चयो आहे। इन जे करे मौली साहब जनाज़ो नथो पढ़ाए। ख्वाजा साहब फरमा, बाबा मूं ॿुढड़े खे वठी हलो, मां थो जनाज़ो पढ़ायां। 90 साल जो बुजुर्ग वठी आया, वठी अची साईं उनजो जनाज़ो पढ़ियो। जनाज़ो पढ़ियो, जो बाबा ने कब्र में लायो। उनखे कब्र में ला तो वो मौलवी भी बीठो हुजे। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया था, बाबा मूंखे भी कब्र में लायो। उन ॿुढड़े खे आहिस्ता आहिस्ता करे कब्र में लाथो। जमल ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर कब्र में वया,
उन नए मुसलमान के सामीअ में सुभारियऊं। अल्लाह जे वली पंहिंजे हथनि सां हुन जो कफन लाथो, कफन लाहे हुन जो मुंहुं खोलियो, मुंहुं खोले मां खां वठी चवनि था चओ ला